तो पढ़ो नमाज की जरूरत ही काने ऐ पाण पढ़न बि कोन था सलात मोली शाह मोहम्मद 2000 तॾे सलात जा मोली नज़र मोहम्मद को 1000 खन तू पक पढ़ाए दे हुता 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 वो सब जी छोरा 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 लसा लसा गॾु थींदा ऐं जेको पेशवा अॻवाण सो मुजादा पक्को बेदीन 25 30 त आंगुर में हूंदुसे मुंडियूं नालो वरी छा चए कलंदरी बाबा सलात था पढ़ो अल्लाह जेको कम कंदो आ सो असां कंदा आहियूं माना अल्लाह सलात पढ़ंदो आ असां बि सलात पढ़ंदा आहियूं अल्लाह चवे थो त नमाज पढ़ो ओॾे मरो अल्लाह चवे हज कयो ओते मरो अल्लाह ताला फरमाए त तकवा परहेज़गारी कयो ओॾे मरो दाढ़ियूं कूड़ियूं पियूं आहिनि मुछूं कूड़ियूं पियूं आहिनि मुंहिंजा दोस्त हथनि आंगुरनि में मवालनि वांगुरु कंठा कोलाबा पिया आहिनि नालो वरी कलंदरी कलंदर शहबाज अॻे घणा साल थिया 7वीं सदी जो कलंदर आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह कहिड़ी सदी जो 8 9 10 11 12 13 14 15 हे कहिड़ी सदी आहे 14 कलंदर शहबाज खे घणा महीना थिया साल घणा थिया 800 साल बुढ़ी विया हो ख़ैर त आहे ॾाढे चओ 800 साल ईअं ई ज़ोर सां चओ 800 घणा सौ साल 800 साल थिया कलंदर खे कलंदर जे ज़माने खां वठी अॼु ताईं कलंदरी त असां ॿुधाई कोन असां सिकंदरी सोहणे शाह सिकंदर अलीअ जे पुठियां सिकंदरी थियासीं चओ सुभान अल्लाह साईं जन मुजद्दिदी हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फसानी जेके 400 साल थिया उन खां वठी करे शुरू आहे क़ादरी चओ सुभान अल्लाह हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो अब्दुल कादिर जीलानी के 900 साल थिया घणा थिया बाबा उन 900 साल खां वठी करे कादरी सिलसिलो आहे गौसिया जमात उनखे भी 800 साल थिया उन ज़माने खां वठी करे जारी आहे कलंदर खे भी 800 साल थी गुज़र इन विच में त असां कलंदरी ॿुधो ई कोन न तारीख़ में न किताब में न हाणे पैदा थिया को कुरैशी पियो सॾाए को सातो पियो सॾाए को सुभाणे वरी कोराई सॾाईंदो को सुभाणे वरी शर बि सॾाईंदो ये कलंदरी पैदा थिया माण्हुनि खे त बाबा असां अलाह वारो कमु कंदा आहियूं सुभान अल्लाह चओ त ॿुधायांव न अलाह त माण्हू मारींदो बि आहे चओ सुभान अल्लाह सही की भला अल्लाह से मारींदो आया कोन तो ताला वारो कमु कयो मारू मारियो अल्लाह ताला जो तो मां रज़ाक़ या रिज़्क़ ॾींदो हा अरे तव्हांजे पीउ खे बि ताक़त न आहे जो रिज़्क़ ॾेई सघो अल्लाह वारो कमु था कयो अल्लाह वारो कमु था कयो